खैरा जे सिर ॾे खैर हुजे। बाबला हिन न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो, हिनखे कहिड़ी सज़ा था ॾियो पिया? अम्मा मुंहिंजी जीजल, मां चयो न मां पूरी कोशिश कंदुसि, पर मां छा कयां? रूपोश हुनजे घर मों ठाया आहिनि। वॾा बाबा, उथे वॾा मुक़ाबला थिए, हिकिड़ा माण्हू ज़ख़्मी थिए, तूं भॼ ओधर ते। अम्मा, पुलिस नोड़ीअ मों नांग ठाहे छॾींदी आहे, पर हिते त पूरा सग सुधा ठाया आहिनि। बाबला केड़ा सग केड़ा सबूत, केड़ो नांग केड़ी नोड़ी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला, गरीब ॼमे ई न, उन जे लाइ आज़ार ई आज़ार आ। हाँ साईं, हिन में असांजो को बि ॾोह कान्हे। मुंहिंजी अम्मा जी जले, मां चयो न त मां हींअर ई थो शहर वञा, ऐं अलाह कयो त राति ताईं मां ॻणे खे छॾाई वेंदुसि। साईं, इहा भलाई थींदी तव्हांजी असां मथां? न मुंहिंजी अम्मा, न बाबा न ॿुधो मां, इहो असांजो फर्ज़ आहे। अबा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे चङा आहियो त कम बि चङा करे ॾेखारियो न। सची आहीं मुंहिंजी अम्मा, सची आहीं। जे असां चङा न सभु सुधरी वञूं त हिन मुल्क मां फॾा फसाद ई ख़तम थी वञनि। बस अबा, ईअं सम्झजांइ त हीअ न्याणी मेड़ थी आई अथई, बस भलाई कजो। अम्मा, असांजी बि न्याणी आहे, अलाह चङाई कंदो। चङो बाबला, हलो यो घर आहे, इनके तालो लगल आहे। ख़बर नथी पए त चाचा बाजी केॾा निकिरी विया आहे। पैसा हिते पियल आहिनि। जी हाँ, पैसा ऐं गाॾी हिते ई आहिनि। लाला, हुकुम कयो भोतार। इन्हीअ मथां चढ़, अंदर जेको बि सामान हुजे उनखे उथराए पुथराए सॼो ॾिस। न भोतार, हेॾे का बि शइ कोन्हे। अरे हाकिम खान खे त बेवकूफ़ बणाए। मुंहिंजो यकीन कयो त पोइ पैसा काॾे विया? पक सां पोइ असगर खणी वियो आहे। असगर किथे थींदो? ख़ौफ़ मां थी सघे थो त जू छॾे वियो हुजे। पंहिंजे घर भात कोन ईंदो छा? ठोयो आहे, न अथसि घर न घाट। ठोयनि सां यारी रखो था त पोइ उनजो अंजाम बि तव्हांखे ॾिसणो पवंदो। अहिड़ो त न हुयो, पर छा? मूंखे पंहिंजा पैसा घुर्जनि, तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी घुर्जे न। जे तव्हां पंहिंजी ज़िंदगी विञाइण चाहियो था न त पैसा मां बि सहाए छॾींदुसि। हाकिम खान, सिर्फ़ु मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, मां तव्हांखे कीअं बि करे तव्हांखे पैसा हथ करे ॾींदुसि। हिकु ठोयो तव्हां खां भॼी वियो ऐं ॿिए ठोहे खे मां भॼण कोन ॾींदुसि। हाकिम खान, सिर्फ़ु हिकु चकर मूं ते एतबार करे ॾिसो। अरे जंहिंजे न अॻियां न पोयां उन लावारस जे मथां मां कहिड़ो एतबार कयां? त कान ते पूरो अॻियां थी दोडा न कढी विझाए। हलो अॻि में थी हला किथे हल। इन डंडे के रखंदे जो सॼो ॾींहुं खणे वेठो हूंदे। हाँ, आस्ते ॻाल्हाए त मत आस्ते ॻाल्हाए। घर में रूप माण्हू वेठो आहे, तूं वाका करे त कीअं छापो लॻे है न? छापो हणंदा वो बि तो मथां। बचाया। अरे यार, नालो त न वत, नालो त न वत। हूअं थोरो शक, नालो ॿुधी पूरी पक थी वेंदा ने, पक। चयम त तोखे कुछ कोन थींदो बचाया, कुछ कोन थींदो। हल रे, मां छा कयां? किथे ॿुधी मथां वरी नालो। समझां तो तू मुझे दुश्मन सां मिली चुकी है, मुझे सिर जो बयान तू वती चुकी। आई मता दद खोलो थी, दद खोल जा। छो पर ॾिसां त सही त आहे केर? बी मां तो सां गॾु थो न, मां दंदो खणी पिया पोइ दद खोल। हाँ, चङो हल। पर ॿुध, ॻाल्हा जा ॿोला जा न, चुप करे दद खोल जा। अॻिते कमु मुंहिंजो आहे। चङो हल मुआ हल।
नहीं दे एली मुआ है छा कई बाबा रम तो पड़े दे अरे खुदा दे पला पोतो बनियो बजू बचाया फिर मैं किसी ने पड़े बाबा ओ बा अरे वाह हाल निकल तेरा गोजी घर में अरे मां मार पैसे खुदा है जी सड़का कानी लगे से ए बाबा रत बाबा अरे मां हल्ला मां आई यहाँ से वो मां मार पैसे खुदा है जी आई इन्हें छोड़े जी केरी दुश्मनी हुई मूसा बाबा बचाए वेड़ो ना एको इत्तेफाक थी वियो वो मारे टंडे जी मूसा दुश्मनी केरी हुई वो मां कौन बचल से भागे टंडे जी मूसा केरी दुश्मनी हुई बाबा इत्तेफाक थी वियो न त बचाए वेड़ो ना एको वो मां जो वडो टंडो ने भागो मुके हथ जे रुगो न छडीनो मां यो माने करे भैया अमा रेस दिलावर दे भैया रानी के वठी करे ए छा क्या इन रन के घर में रहनी कोन तो चे अरे यार अब्बा रे बाबा। वो मामा कौन बचो मुझे मार बाबा अब्बा रे ये तो मां कानू तव्हांजे पैसनि जे विच में ही माण्हू दा करे विया आहिनि न त असुल मालिक त पैसा पहुचाए वियो आहे चाहे दा कयो आहे उहो बि तव्हांजे हथ में आहे हाणे हिन खां पैसा कीअं था वठो कहिड़े तरीक़े सां पैसा वठण था चाहियो इहो तव्हांजो मसइलो आहे मां इन मसइले में फासण नथो चाहियां तव्हांखे त असां पैसा हथ करे ॾींदासीं आया वॾे चयो आहे त असांजी ज़बान ते एतबार करे छोकिरे खे आज़ाद करे छॾियो असां कुझु ॾींहंनि में ई तव्हांखे पैसा पहुचाए वेंदासीं रईस हाकिम अली खान असांखे रईस दिलावर खान जी ज़बान ते एतबार आहे पर ही जेके सौदा थींदा आहिनि न इहे रोक जा थींदा आहिनि रोक जा इहो त असां बि सम्झूं था पर कुझु मसइलो अहिड़ो उलझी वियो आहे जंहिंजे करे तव्हांखे अर्ज़ करणो पियो मुझाए छॾी रईस हाकिम अली खान मुझाए छॾी जेकॾहिं तव्हां इन छोकिरे खे मारे बि छॾियो न तॾहिं बि मुंहिंजी सिहत ते कुझु बि असरु नथो पवे ऐं न कोई सेठ मुहर्रम एॾी वॾी हस्ती आहे जो मूंखे कुझु करे सघे बाक़ी अदा वॾो आहे मोहबती माण्हू कंहिंजी दिलि रंजाइण नथो चाहे तंहिंजे करे ई मूंखे अचणो पियो कुर्बान वञाए खानो छोकरे हिननि जे हवाले करे छॾ हा खानू रेस दिलावर खान जी ज़ुबान मथां एतबार कयो जिन पैसा कसिया आहिनि उन्हनि जा ॿिया साथी हथ कोन था अचनि छा हिन जा ॿ साथी असां वटि अञा बि क़ैद आहिनि पर हिननि जो चौथो साथी पैसा खणी फरार थी वियो आहे छोकर त मां तव्हांजे हवाले कयां थो पर शींहं जी पहिरल खल वारो ही कितड़ मुंहिंजे हवाले कयो जंहिं शींहं जे वात मां शिकार खसियो आहे ॾिसां त सही इन में केतिरो दम आहे दम ठीकु आहे खानो हिन जा ॿ साथी असां वटि अञा बि क़ैद आहिनि ऐं असां हिननि खां पैसा उगाड़े वठंदासीं बाक़ी जेको हिन ॾोह कयो आहे न तव्हां हिन खे पंहिंजो पाणी सज़ा ॾेई छॾियो खानू खर दिमाग़ सां टकर त खाइनि था पोइ हिननि जो पाणी त तांगणो पवंदो कुर्बान वञाए छोकर हिननि जे हवाले करे छॾ रईस हाकिम अली खान मूंखे तव्हांजी ज़बान ते एतबार आहे तव्हां 10 लखनि जे एवज़ पंहिंजी ज़बान जी पत कोन विञाईंदो तूं छा थो सम्झे खानो
छा असां एतिरा वियल आहियूं छा जो चंद रुपयनि जे करे असां पंहिंजी ज़ुबान जो भरोसो विञाए वेंदासीं। अकबर दिलबर के रईस हाकिम अली खान जे हवाले कर। कुर्बान तू नए मेहमान जी संभाल कर, वेचारो कमज़ोर थी वियो आहे। मेहमानी खारायुसि त जीअं वज़न जी ख़बर पवे। घणी रुस्तम जा भाग भला आहिनि, जिंदगी हर वारे उन जो साथ ॾे थी ऐं हू मौत जो पहरो टोड़े निकिरी वञे थो। पर पोइ बि बाबा साईं असां रुस्तम जे पेरनि हेठां ज़मीन खे ड्रामो करे छॾियो आहे ऐं हू हाणे हिकु जॻह ते कॾहिं बि वेही कोन सघंदो। इन जॻह ते जेकॾहिं को ॿियो हुजे हा त घणा ॾींहं अॻु में घोटे छॾियूंसां, पर इहो चालाक ऐं शातिर रुस्तम आहे जेको हर वारे असांजे मौत जे दायरे खे टोड़े थो वञे। केसि ताईं आख़िर रुस्तम तव्हांजे विछायल मौत जा दायरा टोड़ींदो रहंदो? जेकॾहिं तव्हां इहो हथु रखियो आहियो, कमाल खान जेकॾहिं इहो हथु रखियो आहे त पोइ उहो ॾींहुं परे नाहे मुजीब। पर हाणे बाबा साईं अॻियुनि चालनि खां बि वधीक चाल खेॾण जी ज़रूरत आहे, तॾहिं ई असां रुस्तम मथां काबू पाए सघंदासीं। ऐं इहा चाल खेॾण लाइ असां वटि जुड़ियल मौजूद आहिनि। राम बाबा साईं राम। कुझु कोन थींदो तोखे, कुझु बि कोन। न वञे मोतार बाबा, पहिरियां त रुस्तम मूं ते रम खाई वेंदो, हाणे त मूं अहिड़ा कम कया आहिनि जो हो त मूंखे ॾिसंदे ई सिधी गोली हणंदो, सिधी। रुस्तम त तोखे गोली हणी छॾींदो, पर असां वरी केरु तोखे बख़्श करे छॾींदासीं। होॾां भाउ हेॾां पाणी, पोइ जेको मौत तूं क़बूल करी। पर मोतार साईं, कॾहिं मज़ार खे बि त आज़माए ॾिसो। हर वक़्तु तव्हांजे मौत जी तलवार मुंहिंजे कंध मथां छो ईंदी आहे? हा हा, मां हाज़िर आहियां, हाज़िर। ॾिठो न मोतार साईं, कीअं सीने ते हथ ई बीठो आहे। हिन चकर इन खे बि आज़माए ॾिसोसि न। वॾो को निकमो आहे, जुड़ियल वॾो को निकमो आहे। बाबा, मोलनि खे छो पिया मारियो? ठीकु आहे, हिन चकर मज़हर खे आज़मायूं था। जाए बाबा साईं, छो हवा निकिरी आई छा? न न, अहिड़ी त ॻाल्हि नाहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि नाहे त पोइ तयारु थी वञ शींहं जे अॻियां बकर जो किरदारु निभाइण लाइ। हूं बि बाबा बकर खां घटि न आहे। त पोइ कन खोले ॿुध। समझियो आहे? थोरो थोरो समझी वियुसि। तूं होॾां इहा ख़बर रुस्तम ताईं पहुचाईंदे ऐं हेॾां असां मौत जो सामान तयारु करे वेंदासीं ऐं ॿुधायूं रुस्तम खे त मूसा खान जो वेर कारीगर ते पैर। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, छो पिया असांखे ज़ुल्म करण लाइ मजबूर कयो? जे असां पंहिंजी मोहबत जी रमज़ मां ॿाहिरि निकिरी आयासीं न त तव्हांजा सिर सलामत न रहंदा तव्हांजा सिर सलामत। वॾा बाबा, ये माण्हू पत्थर इन्हनि मथा मारण अॼु आया आहिनि। हाकिम खान जे हवाले कर उन्हें ओधर ते। हा त वॾा, मां वञी भली आराम कयो, हिननि जी खल मां पाण थो लाहियां। हाकिम खान, ॿेली असीं माण्हू आहियूं मोहबती,
जे मोहब्बत सां ॿुधाइनि त कुल्फत करण जो कहिड़ो कमु? वॾा वॾा मां मोहब्बत जा सभु साज़ छेड़ींदुसि ऐं मूंखे उमेद आहे त मां हिननि खां पुछी वठंदुसि। बस पारत थी हाकिम खान, जिते कम मोहब्बत सां थिए उते हथियार इस्तेमाल न कजो। वॾा बाबा कम हथां न थी वेसी, तुसां वञ आराम करो ओधर ते। मुंहिंजा जानी सुभाणे तव्हां मूंखे ॿुधाईंदो या ॿुधाईंदो मूंखे? हाकिम खान, खणी जे दोस्तनि असां धोखो कयो आहे, पर पोइ बि मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त तव्हां हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियो। कीअं बि करे किथां बि करे तव्हांखे तव्हांजी अमानत वापसि आणे ॾींदुसि। पोइ मां ॼाणा ऐं मुंहिंजा दोस्त। हिकु हफ़्तो वॾो आहे, हिकु हफ़्तो तमामु वॾो आहे। हाशिम 3 ॾींहंनि जो चई मां निकिरी वञा ऐं कमु न थिए, इहा वाइदे ख़िलाफ़ी थींदी ऐं मां तव्हां सां वाइदे ख़िलाफ़ी करणु नथो चाहियां। बाबा माण्हू चङा पिया लॻंदा, मिथा पिया करंदा वे, हुन मोकल ॾियोसि ओधर ते। त पोइ ठीकु आहे हाशिम, तोखे मां हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियां थो। जेकॾहिं तूं मोटी न आहे न त तोखे हिन दोस्त जो लाश दफ़नाइण लाइ बि हथ कोन ईंदो। हाकिम खान, मूंखे मुंहिंजे दोस्त मथां भरोसो आहे, धोखो कोन कंदो। जेकर धोखा ॾे गया ओधर ते पीछे त पोइ मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। पैसनि खां वधीक मूंखे पंहिंजे दोस्त जी जान प्यारी आहे। पोइ तुंहिंजे दोस्त जी सिर जी क़ीमत आहे 10 लख रुपया ऐं ज़िंदगी अथसि हिकु हफ़्तो। हाकिम खान, हफ़्ते जे आख़िरी ॾींहुं बि मां तव्हां वटि ज़रूरु ईंदुसि। अगरि कमु न बि थियो त पंहिंजो सिर अची अॾीअ ते रखंदुसि, पर पंहिंजे दोस्त खे बेवारसनि वांगुरु मरण न ॾींदुसि। वञ 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 हाशिम वञ, इते बि इहे पंहिंजूं 4 घड़ियूं बि न विञाए ऐं मतां सुभाणे दिलि में हसरत न रहिजी वञे त वक़्तु मुंहिंजो साथ न ॾिनो। दोस्त दुआ करे छॾजांइ त हिन इम्तिहान जी घड़ीअ में पूरो लहां। हाशिम, मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। उमेद त कमु करे ऐं पोइ मोटंदे। सिर तेंदा वेसी, ते कोण वधीक दुआई ते ए घुरसी ओधर ते। खुदा हिन छोरे जूं पाड़ू पटीनो हणी धक मथो ई बाध करे विधो अथसि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मुंहिंजो त हियां ई कोन ठरियो, तोखे इहो धकु लॻो ई कोन्हे। ओ धूती धूती तूं त एॾी त मरे, पर एतिरो आसानीअ सां मां बि कोन मरंदुसि। तुंहिंजो ख़त्मो खाई पोइ मरंदुसि। पोइ